जा हिसाब क्यों घुरन पिया, क्या पराए पट जा हिसाब क्यों घुरन पिया। चेत जन चखे दिठा बड़े क्यों घुरन पिया, बड़े क्यों घुरन पिया। ओ रोशनल के शहर में अञा बच्चू घुरन पिया, अञा बच्चू घुरन पिया। ए घरे दिया ए घरे दिया अभी जनंद में पिया, अभी जनंद में पिया, अभी जनंद में पिया। देख झर कराची सडे पई सडे पई सडे पई सडे पई। नफीस अरदानी गिरा निहारे मथन पड़े पई, निहारे मथन पड़े पई। भरियो न पूछी कोम मां भरे आहूं तड़े पई, भरे आहूं तड़े पई। सोगात सद सजा सजा सुजाग थियो उठो बचा, अभी जनंद में पिया, अभी जनंद में पिया। उहे आशूरे जा ॾींहं माहौल सोग जी कारी चादर में वेढ़ियल हुयो। अहिड़े समा में हुन जे मन में विछड़ण जी मांधाण मतल हुई, जेका शायदि कंहिं बि कोन जाती हुई। हिकु त हू हुयो ई नफ़ीस मिज़ाज जो, ॿियो वरी हुन में कंहिं बीमारी अची पनाह वरितो हुयो, जंहिंजी सुञाणप न थी सघी हुई। खौफ़नाक ॻाल्हि इहा हुई त संदसि जिस्म मां रतु सुकी ख़तम थी वियो हो। हुन ज़ाती ज़िंदगी जे मुझारनि सबबु उन ई सभ खे लेखियो ई न हो। इहो ई सबबु हुयो जो हाणे पाणी मथे खां चढ़ी वियो हो। 20 अक्टूबर 2015 अंगारे जो ॾींहुं, शायदि 7 महरम जी राति हुई। हू सिविल अस्पताल कराची में मेडिकल टेस्टनि लाइ दाख़िल हुयो। इहो अस्पताल में संदसि पहिरियों ॾींहुं हुयो। तक़रीबन राति जो 12 वॻे हुन पंहिंजे भर में वेठल जातीअ जे सीनियर उस्ताद साईं शमसदीन मेमण खे कुझु चवण थे चयो। मूंखे चयो साईं नूरदीन तबीयत सही कोन्हे, असां सिविल अस्पताल निकिरी आयासीं। साईं जी माशाल्लाह त तबीयत कुझु बहितर हुई, चयोसीं त फ़र्क़ु थी वेंदो। ऐं हुन सां गॾु साईं रसूल कुरैशी साहिबु असां सां गॾु हो। ऐं बिल्कुलु मूंखे त एॾो न पंहिंजे जेको सोचियो त बाबा ॿिया सभु भले वञनि, साईं रसूल बशारा बि वञनि, तव्हां हिते हुजो। मूं चयो साईं आऊं तव्हां सां हिते गॾु आहियां, अलाह कंदो इंशाअल्लाह साथ ॾियनि, तव्हां ठीकु थी वेंदा। बसि क़िस्मत ई आहे। बसि ॻाल्हाए कोन पिए सघियो, कमज़ोरी में 2 लफ़्ज़ हिकिड़ा लिखई, मूंखे पेन मूं ॾिनी, हुन लिखई त मूंखे निंड थी अचे। त मूं चयो साईं अलाह कंदो ख़ैरु इंशाअल्लाह, तव्हां ठीकु थी ईंदा। तव्हां जेको सो माना जेको सो वरी बि इल्मी अदबी जेको सो इहो मेलाघाट थींदा, इहो पंहिंजे स्कूल में प्रोग्राम कंदासीं। चवण जो मक़सदु इहो त बसि अलाह साईं उनजी ज़िंदगी एतिरी हुई, पाण खां जेको सो अलाह साईं वठी वियो। ऐं नफ़ीस जी ज़िंदगी जो इहो आख़िरी जुमिलो हुयो। ऐं साईं शम्स सिविल अस्पताल खां लियारी पहुतो, तेसि ताईं हुनखे साह खणण में तकलीफ़ थी। ऐं ॾिसंदे ॾिसंदे हू वाक़ई सुम्ही पियो। हिकु अहिड़ी निंड में हलियो वियो जंहिंमें जाग जो को तसवर नथो करे सघिजे। हुन जो ईअं ओचितो बीमार थियण ऐं तकिड़ो तकिड़ो हिन जहान मां हलियो वञण के ज़हन मञे ई कान पियो। पर ज़हन जे मञण या न मञण सां भला कहिड़ो फ़र्क़ु थो पवे। मौत त अटल हक़ीक़त आहे। नूरदीन नफ़ीस दरावड़नि जे देस जो उहो सुजाग किरदारु हुयो, जंहिं आम जी उजाड़ ऐं जाग लाइ कई नज़म लिखिया। बुनियादी तौर ते माना जेका सिंध धरती आहे उहा केतिरनि ई शख़्सियतुनि मां, शाइरनि, अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि मां मालामाल आहे। उते केतिरियूं ई शख़्सियतूं वक़्तनि ब वक़्तनि जनम वठंदियूं रहंदियूं आहिनि। उन्हनि मज़ामती शख़्सियतुनि मां नूरदीन नफ़ीस पिणु हिकु आहे। साईं नूरदीन नफ़ीस बुनियादी तौर ते उस्ताद हो, उनखां अलावा हू हिकु ई वक़्त ते शाइर, कहाणीकार, कालम निगार, उस्ताद, हिदायतकार, मतिलबु त पूरो इदारो हो। पंहिंजो पाण में हू पूरो इदारो हो। मूंखे यादि आहे असां प्राइमरी स्कूल में असांजो उस्तादु रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो हुन जे जेको बि हुन पीरियड गुज़ारियो पंहिंजे उस्तादी शोबे जे अंदरि, केतिरा ई अहिड़ा शागिर्द तयारु कया ऐं नंढड़नि ॿारनि में उत्साह पैदा कयो।
नंढड़नि ॿारनि खे टेबलो वग़ैरह कराइण या मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में तक़रीरूं स्पीचूं उहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराए ॿारनि में हुन जेको उत्साह पैदा कयो। या ईअं खणी चइजे हुन संदसी शाइर बात कर साथ जी रात कारीअ जा चणग कंहिं बि चौक ते कंहिं न ॿारीअ जा। शायदि हुन चणग ॿारण जी कोशिशि पे कई। हुन पंहिंजो हिकिड़ो साथ जेको सथ जोड़ण जी कोशिशि पे कई, पर वक़्तु ॾाढो बेरहम थींदो आहे, वक़्तु पंहिंजा फ़ैसिला पाण कंदो आहे। हुन असां खां जल्दी अहिड़ी शख़्सियत जेको आहे सो असां खां वठी वरिती। हिन स्टेज नाटकनि ज़रिए माण्हुनि खे उन दौर में परख ॾिनी जंहिं दौर में आवाज़ दॿाया वेंदा हुआ, मीडिया आज़ादु कोन हुई, ग़रीबनि जा पटका धूड़ थींदा हुआ, पर भोतारनि ऐं जागीरदारनि ते आङुर खणणु गुनाह कबीरा सम्झो वेंदो हो। नूरदीन नफ़ीस उन्हीअ दौर में जातीअ जहिड़े पुठिते पियल इल्म अदब खां महरूम इलाइक़े में गद्दार ऐं रूपलो कोली जहिड़ा मज़ामती ड्रामा पेश करे बंदि ज़बाननि तां ॼण ताला हटाइण जी कोशिशि कई हुई। न फ़क़ति एतिरो, पर हुन आर्ट खे हथी वठाइण लाइ जातीअ में शाहीन आर्ट सर्कल जो बुनियादु विधो, जंहिंजे प्लेटफार्म तां केतिरनि ई नौजवाननि पंहिंजी सलाहियतुनि जो खुली इज़हार कयो। नूरदीन नफ़ीस साहब जाती जो कहाणीकार आहे, वो शाइर आहे जंहिंखे सॼी सिंध में हिकु अलॻि सुञाणप आहे। त हिकु मज़ाहिमती कहाणीकार, हिकु मज़ाहिमती शाइर ऐं हिकु मज़ाहिमती लेखक जे पंहिंजे इलाइक़े खां वठी सॼी सिंध जे सॼे मुल्क जे जिते बि हुन दर्द ॾिठो, जिते बि हुन तकलीफ़ ॾिठी, जिते मज़लूम ॾिठो, उनखे पंहिंजे हुन कहाणी जो हिसो बनायो, शाइरी जो हिसो बनायो ऐं पंहिंजे लिखणी जो हिसो ॾिनो हुनखे। अहिड़े तरीक़े सां साईं सदाईं मुतरक बि रहियो। ख़ासि तौरु हुन पंहिंजे इलाइक़े में हिकु जागृता जेका पैदा कई, जेको शऊर पैदा कयो त जागीरदार शाही आहे या ज़ुल्म आहे, ॾाढ आहे, त उनजे ख़िलाफ़ु हू अमली तौरु पंहिंजो कमु कंदो रहियो। असां उनखे सदाईं ड्रामनि जे हवाले सां सरगर्म ॾिठोसीं, पर हिकिड़ी ॻाल्हि हुन में इहा ज़रूरु हुई त उहो साॻिए वक़्तु ॾात धणी शाइर हो। हिकिड़ा शाइर हूंदा आहिनि कलमी, ॿिया हूंदा आहिनि कलमी। साईं में ऐं सम्झां थो त कलमी कोन हो, कलमी शाइर हो, हुन में ॾात हुई। सदा ॾिनी सिंध अमा उथो मुंहिंजा ऐं नौजवान, अही वतन जा पासेबान ॾिसो ज़ुल्म रवान, अही वतन जा पासेबान ॾिसो ज़ुल्म रवान। ॿोड़ी अंदर हुलाश ॾिस पियल अतुई जे भाजो, ॿोड़ी अंदर हुलाश ॾिस पियल अतुई जे भाजो, उरे कपिल जनाज़ो ॾिस हुदीअ जो इमाजो, उरे कपिल जनाज़ो ॾिस हुदीअ जो इमाजो, उरे कपिल जनाज़ो ॾिस हुदीअ जो इमाजो। किसी त चुप थी विया, किसी त चुप थी विया, ॾिसो ज़ुल्म रवां, सदा ॾिनी सिंध अमा उथो मुंहिंजा ऐं नौजवान। नफ़ीस हाणे हीअं कजे मिड़ी मिड़ी का मुठ थिजे, नफ़ीस हाणे हीअं कजे, नफ़ीस हाणे हीअं कजे, नफ़ीस हाणे हीअं कजे मिड़ी मिड़ी का मुठ थिजे, ऐं क़ौम सारी कोठिजे मैदान जंग में ॾिजे, वॾी वॾी अज़ा अज़ा, 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 ॾिसो ज़ुल्म रवां। नूरदीन नफ़ीस असांजे शहर जाती जो हिकु बहितरीनु इंसानु आहे। जॾहिं बि शाइरीअ में हसासियत जो ज़िक्र ईंदो, जॾहिं बि इंसान जे दर्द ऐं हुनजे पीड़ा जी ॻाल्हि कजे, जॾहिं बि कंहिं इंसान जी मुहबत ऐं उन ते पंहिंजा वीचार वंडण जो ज़िक्र ईंदो, साईं नूरदीन नफ़ीस हमेशह यादि ईंदो। साईं नूरदीन नफ़ीस घणा रुपया शख़्सियतूं, पाण कहाणीकार बि हुयो, ड्रामा नवीस बि हो, शाइर बि हो। नूरदीन नफ़ीस साहब असांजे लाड़पट जो उहो ख़ामोश शाइर हो, जंहिं ख़ामोशी सां एतिरी त ज़बरदस्त क़िस्म जी शाइरी बि कई जेका
असांजे आम माण्हू ताईं उहा पहुची न सघी। साईं मुशाइरनि में शेर पढ़ंदा हुआ, साईं जा शेर ॿुधंदा हुआसीं, पर जॾहिं साईं जो मजमूओ जेको साईं जी भाणेज अब्दुलसलाम थईन उहो शाया करायो, उहो ख़बर पई त साईं जी शाइरी जी जेका लेवल आहे तमामु वॾी आहे। ख़ासि करे असांजे लाड़ जे शाइरनि खे त हुअं ई दुआ आहे त शाइरी में तजनीस तमामु घणी हूंदी आहे। साईं जी शाइरी में हिकु त साईं जी शाइरी जी ख़ासि ॻाल्हि इहा हुई त साईं जी शाइरी सफ़ा सवलनि लफ़्ज़नि में, सादनि लफ़्ज़नि में, जेका आम माण्हू जी अप्रोच ताईं हुई, आम माण्हू आराम सां पढ़ी सघंदो हो। ऐं उन में तजनीस ईअं हुई, मिसाल हिकिड़ो साईं जो शेर आहे जेको तमामु घणो मशहूरु आहे, कुझु माण्हुनि उहो ॻायो बि आहे तरन्नुम में, क़ौमी काजनि में, क़ौमी जेका जलसा थियनि था उन में, त पिटिया पराए पट जा हिसाब पतियूं घुरनि पिया, इहो सॼो तजनीस ते आहे। तजनीस ॼाण इहा असांजे लाड़ जे माण्हू जी शाइर जी हुई ख़ासि ॻाल्हि आहे त हुन में तजनीस घणी हूंदी आहे। पर साईं जे हवाले सां साईं जी शाइरी जी जेका लेवल हुई तमामु वॾी लेवल हुई। ऐं साईं इत्तिफ़ाक़ सां साईं जो तख़ल्लुस बि नफ़ीस, ऐं सची ॻाल्हि इहा त साईं जी तबियत बि इंतिहाई नफ़ीस, तमामु घटि ॻाल्हाइणो, पर उनजो जेको कमु आहे उहो तमामु वधीक ॻाल्हाईंदो हो। उहो तमामु हिकिड़ो वज़नदार वज़े कते वारो कमु हुयो। ऐं जेको साईं जो इहो साईं जो हिकिड़ो पासो आहे शाइरी जो। साईं जो जेको ॿियो पासो आहे उहो आहे कहाणी जो। साईं कहाणीकार ज़बरदस्त क़िस्म जा कहाणीकार हुआ, पर हाणे इहो छा चइजे, वक़्त जी कम ज़रफ़ी आहे जो साईं खे उन जेका साईं जी लेवल हुई उन ताईं साईं खे उहो फेम, उहा सुञाण न मिली सघी। साईं जाती में स्टेज ड्रामा कया, बहितरीनु क़िस्म जा तारीख़ी ड्रामा हुया, जंहिंमें असांजे जाती जे माण्हुनि खे बि पंहिंजो जेको फ़न उजागर करण जो हिकिड़ो सुठो मौक़ो मिलियो। माण्हू एंटरटेन थिया जाती जा, ऐं कहाणियूं बि यकीनन हूंदियूं साईं जूं। असां इहा वरी उमेद ई कयूं था अब्दुलसलाम मां त इंशाअल्लाह उहा कहाणियुनि जो बि मजमूओ साईं जो ज़रूरु छपराईंदो। ऐं साईं नफ़ीस जा माण्हू असां वटि जाती में अनलभ थी विया आहिनि। अलाह करे वरी अहिड़ा माण्हू पैदा थियनि, उहा ई ख़ुशबू, उहा ई इल्मी बसीरत असां अब्दुलसलाम थई में ॾिसूं था। अलाह कंदो त उनजी जेको लिगेसी आहे उनखे अॻिते खणी वधंदो। खर थो खुरायूं करी हर हर हचारा, पोरी प्रियन जे चलण जा चारा, मोए छो न मो कारा सड़ी इन जे सोर में। इज़त मां जनाब मामा अहमद खान मेमन साहिब, मुंहिंजा मोहसिन महिरबान भाउ रसूल बख्श खलीफ़ा साहिब, मुंहिंजा उस्ताद मोहतरम साईं कादर बख्श समेजा साहिब, नूर चशम अब्दुलसलाम अब्द साहिब, मोहम्मद इब्राहिम मेमन साहिब, सुराण आर्ट सर्कल जाती जा मेंबर अहदेदार, जाती ऐं जाती जे भरपासे खां आयल मुअज़्ज़ज़ सामीन, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा ड्रामा जाती में अक्सर थींदा रहनि था। असांजी इहा कोशिशि हूंदी आहे त नौजवान ऐं नवां चहिरा हिते अचनि। जेतिरे क़दुरु हिननि दोस्तनि जे ड्रामे जो सुवालु आहे त 10-12 ॾींहं अॻु में दोस्त दिलि हारे वेठा हुआ। 6 तारीख़ ते हिननि जो प्रोग्राम हो। हिननि सां कुझु ज़ियादतियूं थियूं आहिनि, बैनर लही आहे, एक्स्ट्रा में कार्ड छपजी आहे, जेको जंहिं माण्हू खे बिठाई साईं हिकिड़ो बैत चयो आहे त जो वड़ जिनी जोड़े सो वड़ सही कनि। ही उन्हनि जो वड़ो, हिननि जो इहो वड़ कोन, इहे वरी वीचारा ख़ामोश रहिया। सुवालु हीअ आहे त हिन शहर में केरु ड्रामा कंदो? यकीन करियो असां त बिल्कुलु मायूस थी विया आहियूं। मुंहिंजो प्रोग्राम 28 तारीख़ ते तव्हांखे अॼु बि अनाउंसमेंट थियो आहे, पर हाणे आउं नथो सम्झां त उहो प्रोग्राम करे सघां। तव्हांजी जेकॾहिं इहो ई किरदारु रहियो त केरु कंदो तव्हांजे शहर में ड्रामो? उनखां पोइ हिन कहाणी जे बारे में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हिन दोस्त ते इहो इल्ज़ाम आहे त सॼी तहरीर साईं लिखी आहे, ऐं ईमानदारी सां चवां थो मुंहिंजी इहा कहाणी न आहे। तव्हां हिन कहाणी खे ॾिसंदा हलंदा तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हुनजे लफ़्ज़नि में फ़र्क़ु आहे, मुंहिंजे लफ़्ज़नि में फ़र्क़ु आहे। मुंहिंजी तहरीर अलॻि शइ आहे ऐं हिनजी तहरीर अलॻि शइ आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे त असां हिनखे थोरो तरतीब ज़रूरु ॾिनो आहे, पर डायरेक्शन बि हुनजी आहे। असांजी हुननि तां मिड़ई मथे तां हथ आहे। हुन जे करे तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश आहे, नंढड़ा ॿार आहिनि, हिननि ॿारनि जा राजकुमारनि वारा ज़िद थींदा आहिनि।
हिननि जो इहो सिधो त चंड लाइ ॾे। हाणे असां किथां हिननि खे चंड लाइ ॾियूं? मिड़ई पाट में पाणी विझी चंड लाइण जी कोशिशि कई वञूं। तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हिननि जो भरपूर साथ ॾिजो। हुन जे कलाम जो महवर धरती ऐं सरती हुयो। हुन जी जेकॾहिं मज़ाहिमती शाइरी पढ़िजे थी त पतो पवे थो त हू धरतीअ ते साह छॾींदड़ कवि हो। शहर में अञा बतियूं घुरन किया, अञा बतियूं घुरन किया, ही घर दिया गुजर दिया, अनी जे निंड मंजिता, अनी जे निंड मंजिता। पानी विया खणी विया संजूं डाहे रबिन तूं, लुटेरा सब लुटे विया जीअर जीअर जनम तूं। ऐरा करो रहनुमा, ऐरा करो रहनुमा, हम नवा अनीज निंद मंजता, अनीज निंद मंजता। पेट ते पत्थर रखी अनी अचो ऐं कुछ करो, कुमार को मगर रखी अनी अचो ऐं कुछ करो। पेट ते पत्थर रखी अनी अचो ऐं कुछ करो, कुमार को मगर रखी अनी अचो ऐं कुछ करो। हिन में आई मजमा लगा अनी जनिंद मंजता, अनी जनिंद मंजता, अनी जनिंद मंजता। जुरण पुरण ते पाबंदी हकन बुरण ते पाबंदी, एजू मेरा मन आखिरा मिलन मिलन जुरण ते पाबंदी। जुरण पुरण ते पाबंदी, जहिड़ो जीअण ते पाबंदी, अकन घुरण ते पाबंदी, सिंधी थियण ते पाबंदी, जहिड़ो जीअण ते पाबंदी। तॾहिं त हू चांद पिया अञा खेत आनिया, अनी जे निंड मंजता, अनी जे निंड मंजता। केटी किंजर कवाची ॾिस सॾे पेई सॾे पेई, नफीस अरडनी गिरा पुकार रोए पढ़े गई। नफीस अरडनी गिरा पुकार रोए पढ़े गई। वरो न कुछ काम भरे आहूं तॾहिं ते, भरे आहूं तॾहिं ते, खुदा बसन सजा सजा सुजाद थो थो बचा। नूरदीन नफ़ीस शायर सां गॾु भलोड़ ड्रामा नगार, हिदायतकार, कहाणीकार, मज़मून नगार ऐं उस्ताद हुयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल नफ़्स ज़ाइक़तुल मौत, हर नफ़्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ये दुनिया हिकु स्टेज आहे, सभु को पंहिंजो किरदारु अदा करे थो वञे। असांजे जाती जो बहितरीनु उस्ताद ऐं इल्मी अदबी शख़्सियत साईं नूरदीन नफ़ीस सां मुंहिंजो वास्तो घणे वक़्त खां हो। ग़ालिबन 1983 में मुगल बी स्कूल में गॾु हूंदा हुआसीं। साईं उन उस्ताद हो। साईं तमामु महिनती ज़बरदस्तो इंसानु हो। असां सां उन्हनि जो तमामु सुठियूं ॼाणूं थींदी हुयूं। इल्मी अदबी शख़्सियत हो। तंहिंखां पोइ विचारो अरसो जेको साईं थोरो तबियत जे हिसाब सां वरी ॿी स्कूल ते वियल हो, त पोइ राब्तो ख़तमु थी वियो कुझु वक़्तु। पर साईं जेको सो पंहिंजो जेको सो इल्मी अदबी जेको पोरियो आहे, ड्रामा नवीस हो। उन पंहिंजे ड्रामनि जी तश्कील ॾिनी। जाती में जेको सो हुन वरी सुजाॻी आंदी, नौजवाननि खे तयारु कयो ऐं पोइ उन्हनि सां बि मुंसलिक थी वेंदा हुआसीं। अलाह सी उनखे जन्नत फिरदौस जा आयत फरमाए। वरी सिलसिलो हलंदे हलंदे वरी जेको गवर्नमेंट मेन प्राइमरी स्कूल जाती ऐं एज़ ए हेड मास्टर हुउसि। पोइ साईं खे जेको सो मूं चयो साईं तव्हां में अलाह साईं सलाहियत रखी आहे, तव्हां में जेको सो ॾाहिप रखी आहे,
तव्हां छो न टुपीअ जो आसाना पोइ साईं जो मुंहिंजो अर्ज़ु क़बूल कयो। साईं जो कुझु असांजो वरी कुझु मूं वटि नाइब थी रहियो हो ऐं सची पुछो त प्रोग्राम कंदा हुआसीं ॿारनि जा टेबल वग़ैरह असां कोन कंदा हुआसीं, तकरीर बकरीर कंदा हुआसीं इस्लामी जेको ॿारनि खे तयारु कंदा हुआसीं, सुवाल जवाबनि जा प्रोग्राम रखंदा हुआसीं। पर साईं नूरदीन जे अचण सां हिकिड़ी नवाण साईं पैदा कई। साईं जेको सो ॿारनि में टेबलो पेश कया, तमामु माना बुरजस्तो माण्हू हो। अलाह से हुनखे नसीब करे। जाती में हिनजी वॾी ख़िदमत आहे, ख़ासि करे ड्रामा नवीस जेको हो पाण हो, तंहिंखां पोइ वरी सलाम वारा जेको उहो बि आया पंहिंजे करे। त पर आउं चवंदो सॼो सहरो जेको ड्रामनि जो आहे या खाका पेश करे इस्लाही सुजागी, उहो साईं नूरदीन ॾांहुं वञे थो। इहा हक़ीक़त आहे त हुन घटि लिखियो, पर इहो बि सच आहे त हुन भरपूर लिखियो। संदसि पेश कयल इस्लाही ड्रामा वेरी रिश्ता, रोशनी, बेज़बान, रूपलो कोली, जुमो जुमन जुमड़ो, गदार, छिकपंद खे ऐं वक़्त जी बाज़ी अॼु बि माण्हुनि खे यादि आहे। उन्हनि ड्रामनि जूं कहाणियूं बि हुन लिखियूं हुयूं। तंज़ीमी लिहाज़ खां नूरदीन नफ़ीस जो तइल्लुक़ सिंधी अदबी संगत बज़्म अदब शाहीन आर्ट सर्कल सां रहियो। हू बज़्म अदब जो 2 दफ़ा सदर रहियो, जॾहिं त शाहीन आर्ट सर्कल जो बानी हुयो। नफ़ीस साहब आर्ट जो माण्हू हो। हुन लाड़ जी चीकी मिटीअ मां जनम वरितो ऐं सॼी ज़िंदगी उते ई अदब ऐं फ़न जी ख़िदमत कंदे गुज़ारी। साईं जी ज़िंदगीअ जा केतिरा ई पहलू आहिनि। हुन जातीअ जहिड़े हिकिड़े नंढड़े शहर में स्टेज ड्रामनि जा बुनियाद विधा ऐं हुन जेका थोरी घणी शाइरी कई आहे सा बि ॾाढी सुठी आहे। हुन पुॼाणा शाइरीअ जो हिकिड़ो किताबु छपजी चुको आहे। मूं संदसि शाइरी पढ़ी आहे, जंहिंमें प्यार ऐं मोहबत खां वेंदे ॿोली ऐं लोलीअ जा समूरा रंग मौजूदु आहिनि। नफ़ीस 1 फेबरवरी 1961 में जाती शहर में जनम वरितो ऐं 21 अक्टूबर 2015 ते कुझु ॾींहंनि जी अलालत खां पोइ हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो।